इहो ई चवंदुसि जेके उन्हनि जा मसइला हुया कोर्ट में बि केस हले पियो, जेके बि उन्हनि जो मौक़िफ़ सां ॿुधोसि उन्हनि सां इहे ॻाल्हि थी हूंदी, उहा अॻु में थी, हाणे बि कोर्ट जे थ्रू थी। 12 आडियूं घणियूं थियूं? 28 आडियूं थी वियूं आहिनि उहे। हा न, उहे असां ई कराइनि, इरीगेशन कराइनि। कंहिं थो चए त असां उहो इरीगेशन ई कराइनि। उहो हाणे क्लियर जेको ईंदो उन में थींदो, अप्रैल में क्लियर थींदे आहे उन में असां तव्हांखे जेके बि आहिनि हिननि जा जेके बि मसइला आहिनि वाटर कोर्स जा या इन्हनि जा इलीगल जेके आहिनि या रीस हुननि जा आहिनि त उहे जेके बि गैर कानून उहे सभु असां उहे बंदि कराईंदा। उहो असां न कराईंदा आहियूं, उहो तव्हांजा पाण ई खातेदार बसि पाणी पुॼी वेंदो आहे की लिफ्ट मशीन हणंदा पोइ हेठि नथो वञे। उहो इन करे हाणे SDO खे चई छॾियो आहे, जेको हिते कंसर्न आहे SDO, उहो का ॿिली ॻाल्हि जेका बि लिफ्ट मशीन हलंदी उन्हनि ते FIR दाख़िल कराईंदा। पाणी जेको असांजो रोटेशन प्लान आहे उन में असांजो 1 तारीख़ आहे, पर उनखां अॼु इंजीनियर खे मां चयो आहे, मूंसां गॾु बीठो आहे, उनखे रिव्यू करे असां उनखे 2 नंबर आणियूं था। हुन 3 नंबर थी छो त 3 असां वारा ठाहिया आहिनि, उन हाणे हिन दफ़े इहो थींदो त उनखे 2 नंबर ते था आणियूं।